Subscribe now and press the bell icon. Never miss an update. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साथियों, माया हाकिम अली नारी जो अॼु असां नए टॉपिक फिजियोलॉजी ऑफ डाइजेशन यानी हाज़मे जे अमल खे ॻाल्हाईंदासीं। साथियों, हाज़मे जो अमल चइनि मरहलनि में गुज़रे थो, जंहिंमें सभ खां पहिरियों मरहलो इंजेशन यानी खाधे जो वात में दाख़िल करणु हूंदो आहे ऐं ॿियो अमल हूंदो आहे हिन जो खाधे जो नंढनि नंढनि ज़रनि में तक़सीम थियणु यानी डाइजेशन। टियों मरहलो हिन जो हूंदो आहे नंढनि ज़रनि खे जज़ब करणु ऐं चोथों ऐं आख़िरी अमल हूंदो आहे वॾे आंत जे ज़रिए बेकार मादे जो ख़ारिज थियणु। साथियों, ही जेको हाज़मे जो अमल हूंदो आहे इन में सभ खां पहिरियों असां खाधे जा वॾा मालिक्यूल वॾा गिरह जेके असां वात में दाख़िल कंदा आहियूं। वात पहिरियों हूंदो आहे जिते हाज़मे जो कमु शुरू थिए थो। इन वात जे अंदरि ॿ ॾंदनि जूं ॼाड़ियूं हूंदियूं आहिनि। जॾहिं खाधे जा ज़रड़ा वात में दाख़िल कयूं था त ॾंदनि जी ॼाड़ी जे विच में उहे खाधे जा ज़रड़ा चॿाड़जी करे नंढनि नंढनि टुकड़नि में तब्दील थियनि था पिया। वात जे अंदरि असांजे जेके सेरिवरी फ्लूइड हूंदा आहिनि उतां सलीवा यानी लिब जेको मादो पाण्याड़ जो हूंदो आहे उहो ख़ारिज थींदो आहे वात जे अंदरि, जेको उन्हनि टुटंदड़ नंढनि नंढनि खाधे जे ज़रड़नि में मिक्स थींदो आहे। उन लिब जे अंदरि मौजूद सेरिवरी अमाइलेज वात में खाधे खे कार्बोहाइड्रेट मां सिंपल शुगर में तोड़ींदो आहे ऐं जॾहिं उहे खाधे जा नंढा ज़रड़ा नरम थी करे बोलस बणिजी वेंदा आहिनि त उहे आइसोफेगस यानी वात ऐं मादे जे विच वारे पाइप जे ज़रिए वात खां मादे जी तरफ़ मुंतक़िल थींदा आहिनि। हाणे जॾहिं उहे बोलस खाधे जा ज़रड़ा मादे जे अंदरि पहुचनि था पिया त मादो जेको जेस्ट शेप जो हिकिड़ो उद्भव हूंदो आहे उन जे अंदरि हिकिड़ो ॿियो पाण्याठ मौजूदु हूंदो आहे जंहिंखे असां गैस्ट्रिक जूस चवंदा आहियूं। इन गैस्ट्रिक जूस जे अंदरि हिकिड़ो तेज़ाब हाइड्रोक्लोरिक एसिड हूंदो आहे ऐं ॿिया उन में मुख़्तलिफ़ एंज़ाइम हूंदा आहिनि। हाइड्रोक्लोरिक एसिड खाधे में मौजूदु जेके बि बैक्टीरिया जर्म्स हूंदा आहिनि उनखे ख़तमु कंदा आहिनि, जॾहिं त उन में मौजूदु एंज़ाइम खाधे जे अंदरि मौजूदु प्रोटीन खे नंढनि नंढनि ज़रड़नि में तक़सीम कंदा आहिनि ऐं जॾहिं मादे जे अंदरि उहे बोलस वारा मालिक्यूल वधीक नरम थी करे टुटी पवंदा आहिनि त उहे काइम कंपोनेंट जी सूरत इख्तियार करे वेंदा आहिनि। काइम खाधे जो उहो ज़रड़ो हूंदो आहे जेको मादे खां नंढे आंत जी तरफ़ मुंतक़िल थिए थो। साथियों, हिते गाल ब्लेडर ऐं लिवर जी ख़्यालु कंदुमि। गाल ब्लेडर ऐं लिवर जिस्म जा ॿ अहिड़ा उज़वा हूंदा आहिनि जेके बाइल जूस खे ख़ारिज कंदा आहिनि ऐं उन्हनि सां ई गॾु हिकिड़ो ॿियो टिशू हूंदो आहे जंहिंखे असां पेनक्रियाटिक टिशू चवंदा आहियूं, उहो वरी पेनक्रियाटिक जूस ख़ारिज कंदो आहे। यानी इहे ॿ जूस बाइल जूस ऐं पेनक्रियाटिक जूस जॾहिं नंढे आंतरे जे ड्यूटेनम पार्ट में यानी मथे हिसे में पहुचनि था पिया, ही जूस मादे जे तरफ़ खां ईंदड़ काइम कंपोनेंट ते कमु कनि था पिया जिनखे वधीक टोड़नि था पिया, पंहिंजो कमु कनि था पिया, जंहिंमें बाइल जूस सणभ जे मादनि ते यानी फैट मालिक्यूल्स ते कमु कनि था पिया ऐं जेके पेनक्रियाटिक जूस हूंदा आहिनि उहे खाधे जे ॿियनि ज़रड़नि ते जंहिंमें ख़ासि तौर ते कार्बोहाइड्रेट ऐं प्रोटीन जा जेके रहियल मालिक्यूल हूंदा आहिनि ही उन्हनि ते कमु कनि था ऐं उन्हनि खे वधीक नंढनि ज़रड़नि में तक़सीम कनि था। बाइल जूस सणभ जे मादनि खे ग्लाइसरोल ऐं फैटी एसिड में तब्दील कंदो आहे, जॾहिं त पेनक्रियाटिक जूस जा एंज़ाइम जेके हूंदा आहिनि उहे कार्बोहाइड्रेट खे सिंपल शुगर ऐं प्रोटीन खे अमीनो एसिड में तब्दील कंदा आहिनि। हाणे अहिड़ी तरह सां इहे जेके तमामु कंपोनेंट जेके असांजा सिंपल फॉर्म में पहुचनि था त उहे अॻिते वधीक सफ़र कंटिन्यू कनि था ऐं नंढे आंत जे उन हिसे में पहुचनि था जिते वारनि मां नंढा बुरुश हूंदा आहिनि जिनखे असां विलाए चवंदा आहियूं। हाणे हिते एब्ज़ॉर्प्शन जो अमल थींदो आहे। हाणे एब्ज़ॉर्प्शन जे लाइ टे क़िस्म जा मालिक्यूल ठहंदा आहिनि। हिकिड़ा यूज़फुल मालिक्यूल जंहिंखे असां कारामत कम वारा मालिक्यूल सॾियूं था, ॿिया वेस्ट पार्टिकल यानी बेकार ज़रड़ा ऐं चोथों पाणी जा मालिक्यूल। हाणे जेके असांजा कारामत मालिक्यूल हूंदा आहिनि उहे इन विलाए बुरुश टाइप उज़वनि जे ज़रिए जज़ब थींदा आहिनि जेके रत जे रगुनि सां गॾियल हूंदा आहिनि, यानी कार्बोहाइड्रेट जा सिंपल शुगर प्रोटीन जा अमाइनो एसिड ऐं सणभ जा ग्लाइसरोल ऐं फैटी एसिड इन विलाए जे ज़रिए जज़ब थी करे रगम जे रत जे रगुनि में पहुचनि था जिथों जिस्म जे मुख़्तलिफ़ हिसनि में वञी करे तवानाई ॾियनि था। बाक़ी जेको
इन नंढे आंतरे में मौजूद बेकार मादन जो ज़रलन जो ऐं पाणीअ जे मालिक्यूल जो जेको कंपोनेंट्स जो जेको तइदाद हूंदो आहे उहे नंढे आंतरे मां अॻिते हली करे वॾे आंतरे जी तरफ़ मुंतक़िल थियनि था। हाणे जॾहिं पाणीअ जा मालिक्यूल ऐं बेकार मादन जा ज़रला वॾे आंतरनि में पहुचनि था पिया त वॾे आंतरे जे सेगमेंट टाइप पार्ट मां यानी उनजे मुख़्तलिफ़ कोलान वारे हिसनि मां हू सफ़र कंदा अचनि था पिया ऐं जॾहिं उतां गुज़रनि था पिया त उन्हनि जे अंदरि ख़ासि तौर ते जेके पाणीअ जा मालिक्यूल हूंदा आहिनि उहे उन्हनि जे उन कोलान वारे सेगमेंट वारे बॉर्डर्स में जज़ब थियणु शुरू थींदा आहिनि। पाणीअ जा मालिक्यूल उन में जज़ब थियण खां पोइ बाक़ी जेके उन जा बेकार ज़रला बचंदा आहिनि उहे रेक्टम जेको वॾे आंतरे जो हेठियों हिसो हूंदो आहे उते पहुचनि था ऐं कुझु देर जे लाइ कुझु वक़्त जे लाइ उते स्टोर थींदा आहिनि जमा थींदा आहिनि ऐं घुर्बल वक़्त ते यानी जॾहिं हुनजो मुक़ररु टाइम थींदो आहे कुझु हार्मोन एक्टिव थींदा आहिनि त उन बेकार माद जी तइदाद खे जिस्म ख़ारिज कयो वेंदो आहे। साथियो ही हुयो असांजो हाज़मे जो मुकमल अमल जेको असां अॼु पढ़ियोसीं ऐं सम्झियोसीं। हाणे अचो त इन जी समरी यानी निचोड़ ते ॻाल्हायूं। साथियो हाज़मे जे अमल में सभ खां पहिरियों असां खाधे जा ज़रला पंहिंजे वात में मुंतक़िल कंदा आहियूं जिते ॾंदनि जी ज़रिए चॿाड़ींदा आहियूं ऐं उते सलीवरी अमाइलेज यानी जेका सलीवा लिब हूंदी आहे उनजे मिक्स थियण सां कार्बोहाइड्रेट सिंपल शुगर में तब्दील थिए थी। मादे जे अंदरि प्रोटीन नंढनि ज़रड़नि अमाइनो एसिड में तब्दील थिए थी ऐं खाधो जॾहिं खाइण जी सूरत इख्तियार करे थो त उहो नंढे आंत जी तरफ़ जे मुंतक़िल थिए थो जिते बाइल जूस सणभ जे मालिक्यूल ते ऐं पेनक्रियाटिक जूस जेके कार्बोहाइड्रेट ऐं प्रोटीन जा रहियल मालिक्यूल हूंदा आहिनि उन्हनि खे वधीक नंढड़नि ज़रड़नि में तक़सीम कंदा आहिनि। नंढे आंतरे में विलाय बुर्श टाइप जेके कंपोनेंट हूंदा आहिनि उहे ग़िज़ाई मादन खे जज़ब करे रत में मुंतक़िल कनि था जितां उहे जिस्म जे मुख़्तलिफ़ हिसनि में पहुची करे तवानाई मुहैया कनि था। जॾहिं त पाणीअ जा मालिक्यूल ऐं जेके बेकार ज़रला हूंदा आहिनि उहे वॾे आंतरे जे ज़रिए रेक्टम ते मुंतक़िल थियनि था ऐं इन में पाणीअ जा मालिक्यूल वॾे आंतरे में जज़ब थी वञनि था। बाक़ी जेके बेकार ज़रला बचनि था पिया जेके जिस्म जा ख़ारिज थींदड़ मादा हूंदा आहिनि उहे वॾे आंतरे जे आख़िरी हिसे रेक्टम में अची करे जमा थियनि था ऐं उते घुर्बल वक़्त खां पोइ जिस्म खां ख़ारिज कया वेंदा आहिनि।